पुराणनि सच चयो आहे त सुख जी हिकिड़ी घड़ी बि भली। अलाए छो तूं महल छॾे अची झूपड़नि में पई आहीं, बोड़ पुला छॾे अची दाल बसरनि ते पई आहीं। चाची भली बुख भरम जी छल न वञे शांत। रुखी सुखी पंहिंजे घर में खाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह कंदसि, बाक़ी परावा महल ॾिसी पंहिंजी झोपड़ी न साड़ींदसि। परावा वरी छा जा आहिनि? निभागी या तो तुंहिंजी मुड़ुस जी मिल्कियत आहे। हिफ़ाज़त कर पंहिंजी मिल्कियत जी, न त जॾहिं न पछाड़ी थींदई त कख बि कोन मिलंदई। यादि रखजांइ मुंहिंजी ॻाल्हि। मुंहिंजी सॼी मिल्कियत त शाज़ेब हुयो चाची, जेको अलाह खे प्यारो थी वियो। छोरी सिधी ॻाल्हि छो नथी करी त सरदार जी हवेली में रहंदे तो ते पाबंदियूं लॻी वेंदियूं, इन करे तो रही कान थी। तुंहिंजी इहा जेका आज़ादी आहे न इहा ख़तम थी वेंदी, पोइ तूं इन दिलावर सां कीअं मिलंदीअ? हा हा, सिधी ॻाल्हि इहा ई आहे त मां सॼो ॾींहुं रुली रुली झंग में दिलावर खे थी ॻोल्हियां। हा ॿुधाए छा कंदीअ? पोइ कुझु करे सघीं थी? जेकॾहिं हिम्मत अथई न त रोके ॾेखार। ॿुधाए रोके सघीं थी मीरा खे? मर्द सदाईं मुड़ुस माण्हू ऐं हिते छोरियुनि जा हाल अहिड़ा जो लैला मजनू बि शर्माइनि। अवां ॿिन्हिनि भेणनि जो इश्क कोई लिखण वारो न हुजे त वॾा दास्तान ठही वञनि। चाची त घड़ी सुख जी वेहण बि न ॾींदीअ। मां वञां थी, तूं वेही करे भितियुनि सां ॻाल्हाए। हा हा वञ, वेठो हूंदई इहो पुन्नू इंतज़ार में, वञी ॿ ॿोल ॻाल्हाए थीस त तोखे बि सुकून मिले, हुनखे बि। अलाह कंदो त गूंगी ऐं ॿोड़ी थींदीअ, पोइ वठी वाह वाह कंदी। हा हा, मां त अंधी थी वञा, ॿोड़ी बि थी वञा, तव्हांखे चवां थी सच, तॾहिं कावड़ थी लॻेव। करी न करे त करे छा? अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम सलाम। बाबा तूं किथे आहीं? न ॿुधाई थो न को मोकल थो वठी, बस ईअं निकिरी हलियो थो वञे। रेस वॾा संगत सां पार वियासीं, उते हिकिड़ी वारदात कईसीं, ॿधिजी पियासीं। कल्ह आज़ाद थी पहुता। वाड़े चानू वाह बाबा, हिते ॾिसी तो त वॾा वॾा मसइला लॻा पिया, तूं गुम आहीं। ख़ैर हाणे तूं आयो आहीं त मुड़ुस माण्हू थी रहिजांइ। रेस रेस नंढो बहादुर खान किथे आहे? जानू मूंखे त इहा ख़बर ई कान्हे त बहादुर खान अलाए काथे गुम आहे। हिकिड़े पासे पुलिस ॻोल्हींदी थी वठेसि, ॿिए पासे दुश्मन भेण जे लाइ वेझ ॻोल्हींदा था वठनि। पर साईं बहादुर खान खे त का परवाह कोन्हे, वते तूं अकेलो घुमंदो। बाबा हाणे त ॾींहंनि जा ॾींहं गुम थो थी वञे। रेस जानूअ जी जान तव्हांजे मथां कुर्बान आहे। पर रेस हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, रेस बहादुर खान अञा ससुअ जे चकर मां न निकितो जा? न न, हुन छोरीअ जी त हाणे शादी बि थी वई, पर साईं हमरा हुन ससुअ जे चकर मां निकिरे ई नथो। सॼो ॾींहुं ससुई 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 कंदो थो वञे। ठीकु आहे रेस, मां अॼु बहादुर खान खे वठी थो अचां। हारो कर जानू, अॼु बहादुर खान खे वठी अच, त कोई दुश्मन ॾेई न वञे इस्लाम वारो। वञ। ठीकु आहे रेस, चङो त पोइ मां हलां। ॾाढो था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं, ॾाढो था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं। हा ॾाढो था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं, ॾाढो था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं। रसीला मेण गजा दशा ॾेई तमक गजा, रसीला मेण गजा दशा ॾेई तमक गजा। ॾाढो था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं, ॾाढो था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं। जेॾां कंध तेॾां पंध। पर रेस ही रस्तो तो सरदार शाह ज़मान जे गोॾां थो वञे। त पोइ मुंहिंजो कंध बि ससुई जे घर ॾांहुं। दोस्त मां ससुईअ सां मिलण थो वञा।
न रे सर तुंहिंजो कंदु कब्रिस्तान न आहे ऐं तूं हेॾा न वञ न त मरी वेंदे रे सर सरदार शाह जमान जा माण्हू तोखे ज़िंदा कोन छॾींदा जिंदा केर आहे दोस्तो बहादुर खान बहादुर त कॾहिं जो अल्लाह खे प्यारो थी ही जेको तोसां ॻाल्हाए रहियो आहे न इहो त ज़िंदा लाश आहे ज़िंदा लाश रेस चरियो नथी अच त वापस मोटी हलूं अच अची परे थी तूं केर थींदो आहीं मूंखे रोकण वारो अड़े चरिया मां त ससुईअ सां मिलण थो वञा ऐं दुनिया में का बि अहिड़ी ताक़त पैदा ई न आहे थी जेका मूंखे ससुईअ खां मिलण खां रोके सघे मां ससुईअ सां वञी मिलंदुसि ऐं पुछंदोमांसि त तो मूंसां एॾो कहर छो कयो छो कई मूंसां एॾो कहर ऐं एॾी बेवफ़ाई छो कंहिंजे करे हारे सर जमाल जी सीसी धड़का धार त मां कंदुसि पर अॼु न अॼु छो न अॼु मारींदेसि अॼु छो न रेस अॼु बंदूक कोन्हे बंदूक उतां किथे पई आहे खणा त पोइ मारियांसि थो वञी हा त पोइ हल हलूं हली उतां कतां हथियार खण हा रेस अचो त हलूं अचो जॾहिं था पीऊं पीऊं तॾहिं था जीऊं जीऊं जॾहिं था पीऊं पीऊं तॾहिं था जीऊं जीऊं नशीला नशीला नैण हर मनु हितड़े घायल आहे सारो देह दुखायल आहे पाए ॾिसे को दिल सां झाती पाए ॾिसे को दिल सां झाती कंडन जिया से जहयाती ससुई मुझे थी छो थी रोई चाचा मुझे किस्मत रवारियो आहे शायद मुझे किस्मत में खुशी जो खातो ही कोने न रो मुझी थी तोखे माइटन जी सिक लगी आहे या जमाल कुछ चयो थई चाचा जमाल तो मुझसे ॻाल्हाए ही न तू जमाल के छा थी वियो आहे तू न रो ससुई मां जमाल खे समझाईंदुसि जमाल जो रवैयो तोसां दुरुस्त न आहे बीमारी खां पोइ चिड़ थी पई अथसि चाचा जमाल जो को ॾोह न आहे मुंहिंजी किस्मत में ई दुख लिखियल आहिनि ॼमण साईं बाबा मुंहिंजो नालो अहिड़ो रखियो ससी ऐं सुखनि जो ठाह कॾहिं बि न थींदो ससी त बस सुरनि जे लाइ पैदा थी आहे तू तो भागन वारी ही थी और भागो तो मां आहियां जंहिं जमाल जहिड़े बदनसीब पुट खे जनम ॾिनो असल में निभागो ही मां आहियां थी न चाचा न तू ये न सोच तू असांजो वॾो आहीं बुज़ुर्ग आहीं तू त असांजे लाइ थदड़ी छांव आहीं चुप कर ससुई मां जमाल खे समझाईंदुसि ऐं हुनजो इलाज कराईंदुसि जॾहिं जमाल बिल्कुलु ठीकु थी वेंदो त हुनजा रवैया बदिलजी वेंदा वरी तो साॻियो प्यार करणु हाशिम हिन ममड़ी मीरा खे अलाए छा थी वियो अथई
सॼो ॾींहुं थी उबतो सुबतो ॻाल्हाए। ओया रुगो पराई गिला पराई पचार बसरां सां रही रही सफ़ा ओढ़ी थी वई। ॿुध, हेतिरा साल थिया थी शादी खे, कॾहिं बि अचण सां मूंखे का सुठी ॻाल्हि ॿुधाई? सुठी ॻाल्हि? सुठी ॻाल्हि त असांजे घर जे दर ते कॾहिं आई न आहे, त तोखे सुठी ॻाल्हि छा ॿुधायां? इन्हनि ममड़ियुनि जो निभाग त घर मां निकिरे ई नथो, जरी न करे त करे छा? मीरा किथे आ? थियो छा अथसि? अंदर वेठी आहे, ॿियो काॾे वेंदी? सॼी राति निंड ई कान थी करे। दर में अखियूं विझो वेठी हूंदी आहे, ॼण कंहिंजो इंतज़ार अथसि। ऐं जॾहिं अकेली हूंदी आहे न त शाहज़ेब सां ॻाल्हाईंदी आहे। हाशिम, मूंखे त लॻे थो त मीरा वटि शाहज़ेब जो भूत ईंदो अथई, जंहिंसां ई ॻाल्हाईंदी आहे। ईअं चंपा हाणी बूथ सुॼाए विझाए। भूत वरी हिते केॾो आया? हाँ त पोइ तूं ई ॿुधा, अकेले कंहिंसां थी ॻाल्हाए? वेठे वेठे खिलण थी शुरू करे छॾे, उते ई रोइण थी शुरू करे छॾे। जरी न करे त करे छा? जरी ना ॿियो कुझु बि न करे, वञी पंहिंजे कमकार जी करे हरू भरू मुंहिंजो मथो न खा। आराम करण ॾे, थकल आं, वञ। ॿुध ॿुध, हाणे पंहिंजे कननि सां ॿुध, या मीरा थी टहक ॾेई। पर मीरा सां अंदर केरु वेठो आहे? कंहिंसां थी टहक ॾे? केर बि कोन्हे, शाहज़ेब जो भूत अथसि गॾु, ॿियो केरु हूंदो? मां ॾिसांसि थो। मूंखे रोशू ॿुधायो आहे तव्हां हथियार खणी काॾे विया हो? शिकार ते विया हुयासीं बाबा साईं। चुप करे घर में वेही रहो, या हलियो वञ यूनिवर्सिटी वञ, उते पढ़। तूं अञा पाण शिकार लॻो पियो हुई। तूं मामा साईं, राजू पढ़ी कंदो छा? कहिड़ो हिनखे नौकिरी करणी आहे? जो वञी यूनिवर्सिटीअ जे कैंटीन जी सुकी मानी खाए, छॾियोसि हिनखे त ॻोठ में माखी मखण बुसरियूं खाए, हीर मखण खाए, त पोइ हिन जो आंड्रो सणबो थिए। मामा साईं अकेला वतो था झरझंग घुमंदा। अरे तव्हांखे ख़बर आहे न, दरिया खान ऐं बहादुर जा असां समासदा पैसा खाई विया आहियूं। दरिया खान जे रुख चढ़ी वियो न त तव्हां मां सभु कसरूं कढी छॾींदो। इन करे खाम खां ॿाहिरि न निकिरंदा कयो, घर में वेही रहो। मामा साईं तव्हां फिकुर न कयो, पाण वारो शेरू बि असां सां गॾु हुयो। बाबा साईं तूं असांजो फिक्र न कर, इन बहादुर खान ते त मुंहिंजी अखि न थी मिले। अरे हेॾे शेरूअ जे आसरे ते मता को झेड़ो झटो करे वियो। शेरूअ में त को बि हाल कोन्हे को, उहो त वीचारो अजायो बंदूक सीड़ायो खयों थो वते। ठीकु आहे मामा साईं, ठीकु आहे, आईंदा एहतियात कंदा। अॼु त पुट मां त तोखे सलाह सुठी ॾिनी, तूं वञी पढ़, ॻोठ जे माहौल खां तूं जान छॾा। बाबा साईं तव्हां ईअं सम्झो त यूनिवर्सिटी मुंहिंजी जागीर आहे। जॾहिं दिलि चवंदी ईंदुसि, जॾहिं दिलि चवंदी त वापसि ॻोठ ईंदुसि। हा बा, पिणे पढ़ियो जो हाणे तूं पढ़ी अक कारा कंदे। शमीर साजिद लाइ का कुतनि जी सुठी जोड़ी हथ कर, सोझरे में उन्हनि जी ख़िदमत करे। वक़्त पर मीरा मीरा मेहरबानी ॿियूं त वयूं, पर सखणनि सलामन खां बि वियासीं। मुंहिंजो दिलावर तो मरी वियो, तूं केरु आहीं? हा मीरा, दिलावर त मरी वियो, पर छा दिलावर जी मोहब्बत भी मरी वई।
याद रख मीरा, माण्हू मरी वेंदा आहे पर मोहब्बत कॾहिं बि नाहे मरंदी मीरा। मोहब्बत कहिड़ी मोहब्बत, कैसी मोहब्बत? मूंखे त तुंहिंजे हिन जुमिले ते खिल थिए थी। दिलावर, जेकॾहिं तुंहिंजी मोहब्बत ज़िंदा हुजे हा न त तूं ईअं मूंखे छॾे न वञी हा। मीरा, पुट मीरा, तू ठीक तो है ना? हाँ, वो मां ठीक आया। छो? पुट, तू केड़ी दुनिया में गुम ही? दुनिया? केड़ी दुनिया? न चाचा, मां तो ठीक आया। पुट, ज़रीना चवे थी त तुंहिंजी तबियत खराब है। हाँ, तबियत खराब, वो थोड़ो दिमाग के चक्कर पे आ चल, पर मां हाणे ठीक आया। पुट, मां बाहर वेठो हुअसि त तूं टहक पी दी। टहक? मूं? हो न चाचा। ममड़ी हाणे कूड़ न ॻाल्हाए। हाशिम तुंहिंजा टहक पाण ॿुधाइनि, ज़रीना करे त करे छा? हाँ, ओ चाचा, मूंखे ससीअ जी याद अची वई, इन जे करे न टहक निकिरी विया। हाशिम खान, हाणे त थिए न पक, ज़रीना करे त करे छा? पुट मीरा, तू हाणे आराम कर। तू ॾींहंनि जा ॾींहं गुम थी थो वञे, किथे हूंदो? सरदार साईं, बेले में हुयुसि। तो बेले में रहण जी तोखे कहिड़ी ज़रूरत आहे? मूं एसपी साहब सां ॻाल्हाए छॾियो आहे, पुलिस तुंहिंजो नालो न वठंदी। अॼु खां पोइ हिन बंगले में रहंदे। पर सरदार साईं, मां दिलावर, जिन मां कई ते कल्ह मरी आहे। मूं चयो न, अॼु खां पोइ तूं ऐं तुंहिंजा दोस्त हिते रहंदा। सरदार साईं, मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। मां हिते कीअं थो रही सघां? मां तव्हांजे क़ौम ऐं ज़ात जो न आहियां, मां त धारियो आहियां। अॼु खां पोइ तूं असांजे राज जो आहीं, असांजे क़ौम जो आहीं। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। दिलावर, ही दरावड़नि जी धरती आहे, हिते सभई धारिया आया। हिन मिटीअ हुननि खे मान ॾिनो। तूं बि हिन मिटीअ जो पुटु आहीं। अॼु खां पोइ तूं बि असांजो ई। सरदार साईं, हाशिम हाशिम तुंहिंजो भाउ आहे। सुभाणे सुबुह जो मां तव्हां ॿिन्ही जो ठाह कराई। ठीकु आहे सरदार साईं।
तव्हां दिलगिर न थियो तव्हां सां जंहिं बि खौंस कई आहे न उन खां घणे घणे पलान कंदासीं सभ खां पहिरियां मंगुल खां तव्हांजा पैसा वठंदासीं पोइ हिन जमाल खे ॾींदासीं निड़ीअ ते लत हा जानू जमाल खे गोली सां न मारींदा हां इन जमाल जे मथां पेट्रोल हारे टीवी ॾेई साड़ींदुसि जीअं उन मूंखे साड़ में साड़ियो आहे तीअं हू पाण सड़े त ख़बर पएसि त बहादुर ख़ान कंहिं शइ जो नालो हेसि सभु कुझु ठीकु थी वेंदो पर पहिरियां बंगलो खान खां पैसा वठी वॾे रेस खे ॾियूं त जीअं हुनजी कावड़ घटिजे पोइ जमाल खे ॾींदासीं टांडा बाबा साईं जी कावड़ मूं मथां कॾहिं बि जेकॾहिं इहे पैसा मिली वियसि न पोइ बि को न को बहानो ज़रूर कंदो बाबा साईं जी इहा बुड़ पई हलंदी वैसे जानू सही थो चए पहिरियां बंगुल खां हिसाब किताब चुक्तो कयूं पोइ हिन जमाल खे बि ॾियूं था टांडा छो त जमाल सां वॾो झेड़ो थींदो खून थींदा ऐं पोइ असां बंगुल खां पलांद वठी कोन सघंदासीं हा रेस जानू ऐं दोस्तू सही था चवनि ठीकु आहे जीअं घणनि जी सलाह तीअं ई था कयूं त पोइ कहिड़ो प्रोग्राम ठाहियो अथई जानू सिधो हली था बंगुल ते कड़को कयूं जूस था अॼु साटो ऐं उनजे पुट खे बि खणी ईंदासीं चवंदासीं पैसा ॾेई पोइ पंहिंजो पुटु छॾायनि त पोइ ठीकु आहे तयारी कयो